खबर शामिल कयूं पिया रसूलाबाद खां। यूनियन काउंसिल रसूलाबाद जे यूसी सेक्रेटरी जी नाअहली सबब रोज़ाने जे बुनियाद ते सवें औरतूं मर्द वापस वञनि था। यूसी रसूलाबाद जो यूसी सेक्रेटरी गुलाम मुस्तफा गिलाल महीने में 4 खां 5 ॾींहं ऑफिस अचे थो ऐं अवाम खां फी फार्म जा 300 खां 500 रुपया वसूल करे थो, जॾहिं त फार्म जी सरकारी फीस कोन्हे। उन बावजूद भी यूसी सेक्रेटरी वसूल करे थो। अॼु अल फलाह मददगार फाउंडेशन चेयरमैन अब्दुल रज़ाक लाशारी, मीर मुर्तज़ा लाशारी, अदनान लाशारी, नदीम डायरी, आसिफ पीरज़ादो ऐं ॿिया यूनियन काउंसिल पहुची एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई ऐं मीडिया वारनि खे ॿुधायो त यूनियन काउंसिल रसूलाबाद जो यूसी सेक्रेटरी महीने में 5 ॾींहं ड्यूटीअ ते अचे थो, कहिड़ो बि फार्म हुजे फी फार्म जा 300 खां 500 रुपया वसूल करे थो। उन्हनि वधीक ॿुधायो त यूनियन काउंसिल जी हालत हींअर अहिड़ी आहे जिते को इंसान वेही बि कोन सघंदो, जॾहिं त हर महीने 5 लख रुपया फंड ईंदो आहे, उहो किथे इस्तेमालु थींदो आहे। यूसी रसूलाबाद जे अवाम सुबुह जो कमकार छॾे ऑफिस अचनि था, उते ॿिया मुलाज़िम मौजूद आहिनि पर सेक्रेटरी साहब मौजूद कोन्हे। अल फलाह मददगार फाउंडेशन जे चेयरमैन अब्दुल रज़ाक लाशारी चयो त नाअहल करप्ट सेक्रेटरी खे हटाए को ईमानदार सेक्रेटरी मुक़ररु कयो वञे, न त ॿी सूरत में एहतजाजी तहरीक हलाई वेंदी।